Samudi ko sanga awa gundar gadang हींअर आऊं डॉक्टर नबीवेश खान बलोच जे ज़ात ते ॻाल्हाइण जे लाइ यादगिरियुनि खे सॾण जे लाइ मां हैदराबाद न पर सिंध जे नौजवाननि जो मनपसंदीदा असांजे पकनि पोड़नि जो मनपसंदीदा जेको क्रिकेट जी कमेंट्री वांगुरु ॻाल्हाईंदो आहे पर एॾी ख़ूबसूरतीअ सां ॻाल्हाईंदो आहे जो ख़बर न पवंदी आहे त हुनजे लफ़्ज़नि मां हुनजे मासूम ऐं लोक लफ़्ज़नि मां कीअं थी पई हक़ीक़त जी बूइ अचे। माण्हू सभु पहिरें पई मिलंदा त सभिनी खे चुमियूं ॾींदो आहे। चुमियुनि ॾियण जो रिकॉर्ड साईं कलंदर शाह लकियारी साहिब खे मां गुज़ारिश कंदुसि त हू अचे ऐं डॉक्टर नबीवेश खान बलोच साहिब जे ज़ात ते कुझु अखर ॻाल्हाए। साईं कलंदर शाह लकियारी साहिब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रहमतिल आलमीन। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजूं न्याणियूं, मुंहिंजा फ़र्ज़ंदो, मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए अॼु हिते डॉक्टर साहिब जे मान में महफ़िल में शरीक थींदे। काल्ह आऊं हिते रेडियो पाकिस्तान वारनि बि महिरबानी कई हुई जो मैं हिकिड़ो इजलास सॾायो हो, उहो डॉक्टर साहिब जे हवाले सां हो। आजिज़ रहमतुल्लाह साहिब मूंखे फेसबुक ते दावत ॾिनी जेका मूं क़बूल कई। अरशद महिरबानी करे मूंखे वठी हलियो उते रेडियो पाकिस्तान ते। मूंखे यादि आयो त डॉक्टर साहिब हिकिड़ो प्रोग्राम कयो हो जेको साणिह जा सिंगार ऐं इहे अहिड़े क़िस्म जो हुयो। हाणे घणा सालनि जी ॻाल्हि आहे पर उहो हुयो हूंगार प्रोग्राम। हाणे इन्हीअ ते मूं वेही सोचियो, ओॾी महिल बि मूं कुझु ॻाल्हायो, सॼी राति सोचियो आहे त असां ॿोलीअ जो हिकिड़ो नओं एस्पेक्ट आहे जेको असां ज़िक्र कंदा रहंदा आहियूं। हीअ असां वेठा आहियूं सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार अदारे में। हिते मुंहिंजे पोयां लिखियलु आहे अलमहुल बयान। अलाह पाक पंहिंजो इहो इज़हार कयो आहे त अर्रहमान अलमल क़ुरान ख़लक़ल इंसान अलमहुल बयान। इंसान खे ख़लक़ियईं, हुनखे बयान जी कुवत ॾिनई। यूनानियुनि बि इंसान ज़ात जी जेका डेफिनेशन कई त इहा कई त सोशल एनिमल आहे। पोइ ॿिया बि एनिमल सोशल एनिमल्स आहिनि। इंसान जी जेका इहा तारीफ़ थी हैवान नातिक़ तौर ते त इंसानु ॻाल्हाईंदड़ जानवर आहे, होमो लेक्वेनस। ऐं इंसानु जेको सो ॻाल्हाईंदड़ जानवर आहे। होमो आहे जेको ॻाल्हाए सघे थो। पर हाणे ॻाल्हाइण डॉक्टर साहिबु हुते हूंगार हिकिड़ो प्रोग्राम कयो हो जेको मूंखे ज़हन में अञा ताईं कंहिं हद ताईं महफ़ूज़ आहे। हाणे उन ते वरी मुफ़सिल जेको तहक़ीक़ कजे लिखिजे बि सही। उहो हुयो त जेको असां ॿोली जी जेका डेफिनेशन आहे त ॿोली हिकिड़ो सौतियात जो हिकिड़ो फोनीम्स जो मजमूओ आहे ऐं उन्हनि में जेॾी महिल माना बामाना आवाज़ अचनि था त उन्हनि खे मार्फीम्स था चऊं। त मार्फीम्स जो हिकिड़ो मजमूओ आहे जेके गॾिजी करे ॿोली था ठाहिनि। पर हाणे उहे अल्फाज़, उहे आवाज़ जेके मार्फीम न आहिनि उहे बि ॿोलीअ जो हिकिड़ो हिसो आहिनि। ऐं डॉक्टर साहिबु जेको हुयो, डॉक्टर साहिब जी असां ॻाल्हि कंदा आहियूं त सिंध जी ठिकर ऐं भितर सां प्यारु कंदड़ सिंध सां पर्सनिफाइड हुयो। सॼो सिंध जे जो ॼाणू सुञाणू हुयो, सिंध जी वज़ाहत कंदो हुयो। ऐं उन हिसाब सां इहा ॻाल्हि हुई त डॉक्टर साहिबु जेका उहा ॻाल्हि कई हुई त बाबा जेको इंसान जो इंसान सां त आहे, जेका ॿोली आहे सा आहे इंसान जो इंसान सां कम्युनिकेशन, ह्यूमन कम्युनिकेशन। पर ह्यूमन कम्युनिकेशन खां मथे बि जेका शइ आहे उहा आहे त ह्यूमन माइंड टू एनिमल कम्युनिकेशन। हाणे इहा ख़ुदि पंहिंजी जाइ ते हिकिड़ो वॾो पहलू आहे जेको ॿोलीअ जे लाइ, ॿोलीअ जी वज़ाहत जे लाइ उहो कजे। हाणे हिकिड़ी असां वटि तालीम में चवंदा आहियूं त क्लिक हिकिड़ो आवाज़ु आहे जेको कंहिं बि ॿोलीअ में त कोन्हे को, फोनीम कोन्हे को। उहो आहे जंहिंखे जेकॾहिं आऊं हुनखे आवाज़ में कढां त उहा त इहो वारो जेको आवाज़ु आहे इहो लिंग्विस्टिक क्लिक सॾिजे थी। हाणे इहो क्लिक खे सिंधी ॿोली में माना आहे ऐं जी सिंधीअ में माना आहे न। जॾहिं चइजे तूं बाबा उते वियो हुएं, चवंदुसि आउं कोन वियो हुउसि, माना न। पर उहो साॻूणे वक़्त ते जानवरनि खे हकलण जे लाइ बि, गॾनि खे ऐं घोड़नि खे हकलण जे लाइ बि, उन्हनि खे तेज़ करण जे लाइ बि इहो चवंदासीं त इहो बि हिकिड़ो आवाज़ु आहे। पर उनखां अलावा ॿिया बि आवाज़ आहिनि जेके हिकिड़ा त उहे आहिनि जेके फोनीम्स आहिनि जेके ॿोली में इस्तेमालु थियनि था। ॿोली जा बामाना लफ़्ज़ आहिनि
ख़ासि तौर ते सिंधी ॿोली, छो त इहे जेका मालवंदनि जी ॿोली आहे, हारियुनि नारियुनि जी ॿोली आहे, त जॾहिं हर ॾिबो त पहिरीं कढिबी ओड़, त चइबासीं ओड़ ओड़ त खणंदासीं खोड़, ओड़ उनखे ढगे सां ॻाल्हाईंदो, हारी ॻाल्हाईंदो वेंदो। उहो हारी जो मजबूरी आहे, छो त सॼो ॾींहुं हू जानवरनि सां रहे थो, हुन सां ॻाल्हाइण वारो को पर कान्हे का, चवंदो ओड़ खणंदासीं खोड़। पोइ वरी चवंदो वरी आहे त माना जानवर सम्झंदो, ढगो सम्झंदो। पोइ वरी थोरो पासीरो थींदो, पोइ चवंदो ओड़ ओॾो ओॾो न अचे लोॾो, वरी वेझो आयो, ढगो वेझो ईंदो। पोइ वरी जेकॾहिं हलंदे वंदे कोई टुकुर रहिजी वियो हलियो खेॾण खां, पोइ चवंदो मांझो न थी लांझो, मांझो जेको इहो ईंदो। पोइ वरी ईंदी वरी मांझे खां पोइ वरी थींदी साण, चवंदा त साण आहे सॼाण, पची थींदी पचाण, पहिरीं ॾींदासीं वाटा लाहिजे पोइ खाईंदासीं पाण। अहिड़े नमूने में जानवरनि सां ॻाल्हाईंदासीं। पोइ वरी ॿिया वरी आवाज़ आहिनि जेके सिर्फ़ु आवाज़ आहिनि, जेके लफ़्ज़ न आहिनि, मार्फीम्स न आहिनि जेके, पर पोइ उन्हनि ते ख़ासि तौर ते इहो कजे। ऐं इहो अमर खे बि आउं इहो चवंदुसि त इहो जेकॾहिं इहा शइ रिकॉर्ड थी सघे त कजे। ऐं मिठो वेठो आहे, हाणे हिन खे हिते असां मशहूरु चऊं था मिठू महेरी, मिठू पुटु। असां जानवरनि सां ॻाल्हाईंदासीं मिठू सां, मिठू पखीअ खे चवंदासीं, चतूअ खे चवंदासीं मिठू, मिठू पुटु ॿोल, मिठू चूरी खाईंदे पड़ पुटु तोता सीताराम। न त उहो हुन सां ॻाल्हाईंदा रहंदासीं। त हीअ आहे मिठो, मिठो महेरी, मिठो स्वीट वन। हा, त इहो अॻिए दफ़े बि हिते मूं चयो त बाबा महेरनि वटि बि हूंदो त शिकारी को त कुतनि खे दड़को ॾिनो, सोची त कुतो मुले जहिड़े मुंहं सां, त उहो कावड़िजी पियो, चवंदा अड़े तूं पाण रन तूं कुतनि खे गारियूं थी ॾी, घटि वधि न ॻाल्हाए, जे ॻाल्हाईंदी त कुता विकिणी उठियूं वठी ॾींदोसीं, पोइ हम कंदी वठिजांइ। त हाणे महेरी जेके उठनि सां कीअं था ॻाल्हाइनि, हम कीअं था कनि, उहो जेको हरूं भरूं बि हुननि में जेको चवंदा त इहा उन्हनि में ठही गिड़ी आहे, ठही पई आहे उहा, उन में जेका निकिरंदा उठियूं पहराईंदा त हम कंदा। ऐं माल वारो मेहार जेको माल हकलींदो, मेहूं हकलींदो, चवंदो ओ ओला ओ, त ओ ओला ओ इहो बसि हिकिड़ो आवाज़ु आहे, आलाप आहे जेको कंदो रहंदो। त इहे आवाज़ कढंदो रहंदो, जेके चवंदो रहंदो। त इहे हाणे इहे जेकॾहिं रिकॉर्ड कजनि ऐं इन्हनि खे ॿुधाइजे त कहिड़े नमूने में थो इहो ॻाल्हाइजे, माल सां कीअं थो ॻाल्हाइजे। जॾहिं पाणी थो हुनखे प्यारिजे त चइजे थो छीओ आहे, छी बा छी त माना पाणी पीअंदो। ऐं हिकिड़ो ॿियो वरी लॻिजे महिल चवंदा हुनखे दो त इहो बि हिकिड़ो आवाज़ु आहे जेको आहे, जेको का माना कान्हे का, पर उहो जानवर शायदि सम्झे थो हले नथो सम्झे। उहो वरी एनिमल साइकोलॉजी वारा जेके उन ते तहक़ीक़ कनि त इहो जानवर केतिरे क़दुरु सम्झे थो, पर जानवरनि जी ॿोली आहे। त हाणे इहा ॿोली, इहो हिकिड़ो पहलू ॿोलीअ जो हुयो जेको सो बि डॉक्टर साहिबु जेको सो रेडियो पाकिस्तान तां आंदो। ऐं उहो कोशिशि इहा हुई त रेडियो ते या इहो आवाज़ु रिकॉर्ड थिए। हाणे इहो त उहे आवाज़ शायदि हूंदा हुआ, लाइव प्रोग्राम हूंदा हुआ जेके तॾहिं रिकॉर्डिंग कान हूंदी हुई। हाणे अलाए रिकॉर्ड आहिनि या अलाए न आहिनि के, पर हाणे रिकॉर्ड थियनि जेकॾहिं थियणु घुरिजनि त ज़रूरी आहे त इहो माण्हू मैन टू एनिमल जेको साउंड्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ नमूननि में था इहे कनि। त इहो ॿकरियुनि खे जॾहिं सॾींदो आहे त ॿकराड़ त चवंदो कू ऊ, त उहो कू जेको आहे त इहो कोयल जहिड़ो आवाज़ु आहे, पर हू ॿकरियुनि खे सॾींदो ऐं ॿकरियूं अची वेंदियूं। इहे आ कुकड़ियुनि खे या जानवरनि खे बि आ चइबो, ॿकरियुनि खे बि आ चइबो। त ॿकरियुनि सां कीअं थो ॻाल्हाइजे, मेहनि सां कीअं थो ॻाल्हाइजे, मेहनि खे ॾुहण महिल कहिड़ो थो ॻाल्हाइण इस्तेमालु कजनि। हाणे इहे सभु शयूं आहिनि जिन ते वेही थोरो जाखोड़ कजे, थोरो जांच कजे। छो त खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके नंढपण में असां ॿुधियूं, हाणे लॻे थो त असांखां उहे विसरी वियूं आहिनि। पर हाणे अञा ताईं इहे अञा सोसाइटी में हूंदियूं, उहे जिते अञा ज़रई मुआशिरा आहिनि, उहे माण्हू आहिनि जेके हर था हलाइनि, जेके माल था चारीनि, उन्हनि खे माल सां कीअं था ॻाल्हाइनि, कीअं नथा ॻोल्हाइनि। त डॉक्टर साहिबु उन्हनि ॻाल्हियुनि खे महफ़ूज़ कयो ऐं करणु चाहियो। ऐं हुंगार में इहो कोशिशि कई त माल सां कीअं थो ॻाल्हाइजे, माल सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माण्हू कीअं था ॻाल्हाइनि, ऐं माल पलाइण जे ओलाड़िजे कीअं थो। ऐं वरी हलर महिल चवंदा वह ॾाॾे जी कार थिए वह,
त अहिड़े नमूने में इहो ढगनि सां कीअं ॻाल्हाइबो या ॿकरियुनि सां या ढिढुनि सां कीअं थो ॻाल्हाइजे, त उहे सभु ॻाल्हियूं आहिनि जेके ॿोलीअ जूं जा मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स आहिनि जेके ॿोलीअ जे कंहिं बि किताब में कोन आहिनि आया। छो त ॿोली जो आहे त ॿोल उहे ॿोल जेके माण्हू माण्हुनि सां करे थो, मैन टू मैन जेको स्पीच आहे या माण्हू पंहिंजे घर में जेको ॻाल्हाए थो या इंसान इंसान सां थो ॻाल्हाए। पर पोइ असां वटि हिकिड़ो फिगर ऑफ स्पीच आहे पर्सोनिफिकेशन। पर्सोनिफिकेशन माना त उहो जॾहिं ग़ैर मरई शयुनि सां ख़ुदा सां ॻाल्हाइजे थो या ग़ैर हाज़िर शयुनि सां ॻाल्हाइजे थो, या जीअं असां वटि आहे त बेज बिठाए घोट सिंधड़ी थी तोखे सॾे, त हाणे उहो आहे मौजूदु कोन्हे को, पर पोइ बि असां हुन सां ॻाल्हायूं था, त इहो पर्सोनिफिकेशन त चइजे। त पंहिंजे माण्हू इंसान पंहिंजे ख़ुदा सां या पंहिंजे देवता सां या कंहिंसां बि ॻाल्हाए थो, या त हमद थो चवे या नत थो चवे, त उन वक़्तु बि इंसान ज़ात जेको आहे सो इंसान सां ॻाल्हाए थो। पर हाणे उहा बि हिकिड़े क़िस्म जी इंसान ग़ैर इंसानी शयूं आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाइजे थो, पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करे थो। इहो ख़ुदि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी आहे, पर ॿोलीअ जो इस्तेमालु आहे। पर माण्हू जॾहिं जानवरनि सां थो ॻाल्हाए त उहा हिकिड़ी वरी ॿोली ॿी थी थिए, ऐं उहा ॿोली जेका रिकॉर्ड थिए किथे न किथे ज़िक्र थिए, उनजो अहवालु थिए। त डॉक्टर साहिबु इहो बि एस्पेक्ट जेको आहे सो पेश कयो। ऐं डॉक्टर साहिब जी तमामु वॾी, जीअं मूं अर्ज़ु कयो पहिरीं त सिंध पर्सोनिफाइड हो, सॼी सिंध जे ठिकरनि भितरनि सां हर शइ सां हुनजो प्यारु हो, इश्क़ हो, ऐं सिंध सां पाण हलंदो हो। कई दफ़ा असां गॾिजी सफ़र कयो, राति जो किथे रहियासीं त सुबुह जो असुर जो उथी पाण डॉक्टर साहिबु हलियो वियो, उनखे पंधु करिणो हूंदो, पंधु कयईं, वरी हलवाई वटि वियो, वञी सीरो मालपुड़ो खाई मोटी आयो। पोइ ॿुधाईंदो हो त आउं कीअं चांहि पी सवेर मोटी आयुसि, किथे कीअं थी आयुसि। पर पोइ उन में माना त जेके बि आहिनि एस्पेक्ट आहिनि, जेके बि पेशा आहिनि, हुनर आहिनि, उन्हनि सभिनी खे महफ़ूज़ कजे। हाणे वरी नवां हुनर पैदा थिया आहिनि, नई टेक्नोलॉजी आई आहे, उन में पुराणा जेके पहलू आहिनि से हाणे वञनि था, ख़तमु थींदा। पर उहे उनखां अॻु में जो ख़तमु थियनि, त डॉक्टर साहिबु हिते नार अची सिंध म्यूज़ियम में रखियो, पर हुरलो कोन रखी सघियो। चवंदो बाबा मूंखे हुरलो किथे मिले ई कोन थो। पर हुरलो ऐं हुरले जा जेके आहिनि औज़ार आहिनि, जेके उन जा आहिनि कंपोनेंट्स आहिनि, पार्ट्स आहिनि, उहे बि हाणे ख़बर कान्हे का। हुरले जी कूर थींदी हुई, ऐं उनजी माल जेका सा ॿाढ़ोदी हूंदी या छाड़ हूंदी, ऐं उन में लोटा ॿधबा, नार में लोटियूं ॿधबियूं, किंगरियूं ॿधबियूं, हुरले में किंगर ॿधबा, लोटा ॿधबा, ऐं उहे कहिड़े नमूने में पाड़छे में वेंदा, पाड़छो वञी नेसर में ईंदो, पोइ उहो वरी पाणी कीअं थींदो, वरी पाणी जी पीच कीअं थींदी, ऐं जेका आहे कूर जॾहिं टुटी पई छॾे ॾी अबंडन थी वई त उहा भाॾ थी वेंदी, ऐं लोटे जो बि जेॾी महिल मथां गिरण भॼी पवंदी त पोइ उहो वरी थी वेंदो भॾर थी पवंदो। त उहो भॾर आहे, भाॾ आहे, ऐं कूर आहे, ऐं उहा जेका आहे कसी आहे उन्ही। त उन्हनि सभिनी जा जुदा नाला आहिनि। इहो हिकिड़ो कल्चर हो, जेको कल्चर हाणे ख़तमु थी वियो आहे। हाणे उहे हुरला बि कोन रहिया आहिनि, नार बि कोन रहिया आहिनि। हाणे मशीनूं जेके आहिनि, लिफ्ट मशीनूं आयूं आहिनि, डुगडुगी था चवनि, उहा हिकिड़ी मशीन अची वई आहे जेका उहा पाणी जो कमु थी करे। त उहा ज़राअत बि ख़तमु थींदी थी वञे, उहे ज़राअत जा उहे शयूं बि ख़तमु थींदियूं थी वञनि। डॉक्टर साहिबु पंहिंजे जाइ ते वॾी कोशिशि कई त इन्हनि सभिनी शयुनि खे डॉक्यूमेंट कजे, पर अञा इलाही सारी शयूं रहिजी वयूं आहिनि। मसइलन लोक अदब आहे त डॉक्टर साहिब जो हो त इहो अनएंडिंग चेन वांगुरु हुजे, इहो कॾहिं बि ख़तमु थियण वारो कोन्हे को। ऐं डॉक्टर साहिबु जेको सहेड़ियो, जेतिरो बि सहेड़े सघियो ओतिरो 40-41 जिल्द ठाही ऐं लिखियईं। पर पोइ मक़सदु इहो हो त इहो हिकिड़ी अनएंडिंग शइ आहे जेका ख़तमु न थींदी। उनखां सवाइ ॿोलीअ मंझि बि जेके आहिनि, ॿोली जा घणा एस्पेक्ट आहिनि, या उन जा जेके मुआशिरे जा, सिंधी मुआशिरे जा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि, उन्हनि पहलुअनि खे बि जारी कजे, उन्हनि खे लिखिजे, उन्हनि खे डॉक्यूमेंट कजे, उन्हनि जी डॉक्यूमेंट्री बनाइजे, कहिड़े नमूने में उहो थी सघनि था। उहो अमर फयाज़ खे वधीक ख़बर आहे, उहो टेक्निकल माण्हू आहे, उहो ॼाणे थो ॻाल्हियुनि खे, पर कंहिं नमूने में थिए। हाणे मूंखे उन्हनि अॼु इमदाद ॿुधायो त ताज साहिबु ऐं उहे विया हुआ सिराइकी सूबे मंझि, उते जे सुघड़नि खे डॉक्यूमेंट करे आया ऐं ठाहे आया, फिल्म ठाहे आया। पर पोइ हाणे सिराइकी ॿोली जूं जेके आहिनि नज़ाकतूं, नफ़ासतूं ऐं सिंधी ॿोली जो सां उन्हनि जो कहिड़ो संबंध आहे,
उन ते कजे डॉक्टर साहब जिन जी ॿोली सिराइकी हूंदी हुई पर पोइ सिंधी ॿोली जी तमामु वॾी ॼाण हुई खेनि त हाणे इहो सभु ॻाल्हियूं आहिनि जेके उन्हनि ते वधीक जिदोजहद कजे ऐं उमेदु आहे त हीउ सिलसिलो हलंदो रहंदो। डॉक्टर अब्दुल गफ़ूर ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे मुबारकूं हुजनि जेको हीअ अॼु ॾींहुं मल्हायो अथनि। डॉक्टर साहब खे यादि कयो अथनि, डॉक्टर साहब खे सदाईं यादि कंदो रहिजे। सॼी सिंध जेका सदाईं जेसिताईं सिंध आहे, सिंधी ॿोली आहे, तेसिताईं डॉक्टर साहब जो नालो आहे ज़िंदा आहे ऐं रहंदो, उनखे यादि कंदो रहिजे ऐं उनजो कमु जेको आहे सो उते ख़तमु न थिए पर उहो कमु अॻिते वधाइबो रहे ऐं उहो हर सिलसिलो हर वधाइण जेका ॻाल्हि हूंदी सा डॉक्टर साहब जे नाले सां हूंदी। ऐं इहे लफ़्ज़ चया ऐं तव्हांजी पंहिंजी जाइ तौरु तव्हांजी महिरबानी। महिरबानी साईं कलंदर शाह लखयारी साहब। हिकिड़ी तव्हांजो जेको ख़दशो आहे उनखे मां दूरि कंदो हलां। इहो गुज़िरियल साल ऐं अरशद खे ॿुधाईंदो हलां ऐं सॼी संगत खे बि जिन खे ॿुधाईंदो हलां त गूगल खां पोइ फेसबुक सॼे दुनिया जी वॾे में वॾी सर्च इंजिन थियणु वञी रहियो आहे। गुज़िरियल हफ़्ते मां तंवर लफ़्ज़ हेश मां इस्तेमालु कयो। तंवर जेको झंड में इस्तेमालु थींदो आहे, कीर थींदो आहे, तंवर थींदो आहे, मकड़ी थींदी आहे, त तंवर इस्तेमालु कयुमि। तव्हां हैरानगी न थींदव त तंवर लफ़्ज़ फेसबुक ते मुख़्तलिफ़ जीअं ताज आहे, साईं गफ़ूर साहिबु आहे, तव्हां या जेके असांजा हॾा आहिनि उहे इहे सूर बिल्कुलु उते सलनि था पिया, ॿुधाइनि था पिया। पर हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी भली थिए थी पई, हू पंहिंजो स्टेटस जेको लिखनि था उहो इंटरनेट जे डेटाबेस में दाख़िल थी थो वञे, यानी उहो लफ़्ज़ आर्काइव यानी असांजी तारीख़ जो हिसो थी थो वञे। त छड़ो मां तंवर सर्च कयो त 31 भेरा तंवर ऐं तंवर जी डेफिनेशनूं मिलियूं हुते। ईअं ई जेकॾहिं तव्हां असां फेसबुक ते ई खणी स्टेटस, भले ई तव्हां वॾो कोई इदारे त जेकॾहिं न बि कयो, इनाम खे बि इहा हिकिड़ी मां ॿुधाईंदो हलां त जीअं एट में थियल उज़वान, उज़वनि जा नाला आहिनि, झंड जा उज़वान, जांडे जा उज़वान, बिल्कुलु इहे ई तव्हां भले पंहिंजे फेसबुक ते बि जेकॾहिं इस्तेमालु करे था वञो, इहो सम्झो त तव्हां आर्काइव ठाहे छॾियो या सिंध जी सिंधी ॿोली जी तारीख़ ठहंदी थी वञे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि इहा बिल्कुलु इन खां असां इनकार बि नथा करे सघूं त मुंहिंजी धीउ पारस खे शायदि हींअर तंवर जी ख़बर न पवे, उहो मूंखां इहो ज़रूरु पुछंदी बाबा चार्जर किथे आहे, छो त उहो उनजे कारज जो अचे थो पियो। डॉक्टर नबीश खान बलोच साहिब जो जेको वॾे में वॾो अहसान हो, जेको मां हर हर थो पियो ॻायां, त उहो असांजे सॼे सिंधी ॿोली, सिंधी लोक अदब खे, सिंधी लोक ॾाहप खे डॉक्यूमेंट करे वियो हलियो, तरतीब ॾेई उमिरि ख़िज़रीअ जे दुनिया में पहुचाए छॾियईं। ऐं हाणे मां चाहींदुमि जीअं अरशद वेठो आहे, साईं रफ़ीक साहिब जिन वेठा आहिनि, अमीन वेठो आहे, हे त उहे जेके ब्लड रिलेटिव्स अथसि, पर पाण सभु ज़रूरु पुरज़ो डॉक्टर नबीश खान बलोच थी मौजूदा दौर में सिंध जी तारीख़ खे तव्हां फेसबुक ते लिखो, ट्विटर ते लिखो, ब्लॉग ते लिखो, SMS ते लिखो, इहा बि तव्हां सिंध जी तारीख़ जोड़े रहिया आहियो। इहे बि सिंधी लफ़्ज़नि खे तव्हां उमिरि ख़िज़रीअ था करणु वञी रहिया आहियो। ऐं हाणे मां गुज़ारिश कंदुसि डॉक्टर नबीश खान बलोच साहिब जे हिन वर्सीअ जो मेज़बान, असां सभिनी जो इंतिहाई घणो घुरो, मां साणसि मिली बेपनाह ख़ुशी महसूसु कई, छो त हे मूंखे जेको ज़ाती तौर ते मिलियो उहो त हींअर जदीद दुनिया में ॿाहिरियुनि मुल्कनि में छा थी रहियो आहे, छा सोचनि था। जीअं इनाम ॻाल्हि कई त सॼी दुनिया में माण्हू अंग्रेज़ इहे छा जेके दुनिया खे गवर्न था कनि पिया, उहे कहिड़ियुनि सोचुनि ते हलनि था पिया, उन्हनि जो पारखू ॾाहो चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमून साहिबु, जेको हिन महफ़िल जो मेज़बान बि आहे, मां उनखे गुज़ारिश कंदुमि त डॉक्टर नबीश खान बलोच साहिब जे हयातीअ ते अची कुझु ॻाल्हाइनि ऐं पंहिंजो पैगाम अव्हांखे ॾियनि। व्यासे विंजार हीरो लाल विंदीन जे उन्हनि संदे पोयां शीए लैन नसार कुटिन कुट लुआर उन संदी भेणे। सभिनीनि महिमाननि खे, दोस्तनि खे जेके डॉक्टर नबी बख्श बलोच साहिब जी 6वीं वर्सीअ ते असां सां गॾु थिया आहिनि, वीचार वंडण आया आहिनि, शामिलु थियण आया आहिनि, उन्हनि सभिनीनि जी महिरबानी। डॉक्टर बलोच साहिबु नंढे हूंदे खां मूं उनखे ॿुधो पहिरीं, पोइ पढ़ियो ऐं पोइ ॾिठो। ही टे मुशाहिदा अमल जिन में बलोच साहिब जी शख़्सियत पहिरीं ॿुधण वारी, कंहिं बि माण्हू जी शख़्सियत पहिरीं ॿुधण सां तव्हांजे तस्वुर में तव्हांजे अॻियां निखरी ईंदी आहे, इमेज ठहंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां पढ़ंदा आहियो त
त उन जा मुख़्तलिफ़ पहलू निर्वार थींदा आहिनि। उन जी इल्मी अदबी जेका साख़्त आहे उहा तव्हांजे साम्हूं ईंदी आहे ऐं जॾहिं तव्हां मिलंदा आहियो त तव्हांजो मुशाहिदो ॿुधाईंदो आहे त हिन शख़्सियत जी ज़ात में छा आहे, हिन शख़्सियत जा ॿिया कहिड़ा पहलू आहिनि, हुनजो लहजो लिबाब लबो लुबाब कहिड़ो आहे। इहे टई मुंहिंजे मुशाहिदे में इहे शख़्सियत जॾहिं आई त मूं ॾिठो त डॉक्टर बलोच साहब हमागीर शख़्सियत आहे। हुन जी ज़ात कमिटेड आहे सिंध सां। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके वक़्ती तौर सां कमु कंदा आहिनि या को अहिड़ो कारनामो कंदा आहिनि जंहिंमें उहे उभरी ईंदा आहिनि ऐं पोइ वरी गुम थी वेंदा आहिनि। पर बलोच साहब जी जेका अहम ख़ासियत आहे उहा इहा आहे त हू कंटिन्यूअसली मुसलसल जाखोड़ी माण्हू ऐं कमिटेड माण्हू, किथे गैप कोन्हे आहे। साईं जीअं इनाम ॿुधायो त तरक़ी पसंदि दौर में घणनि माण्हुनि लोड़ियो हिकिड़ी नज़रियाती जेको खानो ठाहे नज़रियाती लियाफ़ में माण्हुनि खे ओढ़णु शुरू कयो त उन में कुझु अहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जिन खे नज़रअंदाज़ कयो वियो, उन्हनि जे कम खे ट्रेडिशनल ओरिएंटल या अहिड़े तरीक़े जा रिमार्क्स ॾेई उन्हनि खे पोयां छॾियो वियो। त घणा माण्हू डिसहार्ट थिया इन तारीख़ी इन वहकिरे में अची करे डिसहार्ट थिया। पर बलोच साहब जी इहा ख़ासियत रही त हिन उन सॼे दौर में, छो त हू जीनियस माण्हू हुनखे ख़बर हुई त नज़रियात जा दौर थींदा आहिनि, पर उहे अमर शख़्सियतूं उहे हूंदियूं आहिनि जेके नज़रियात खां बालातर थी करे कमु कंदियूं आहिनि। नज़रियात जा दौर ईंदा आहिनि ऐं वेंदा आहिनि। त बलोच साहब मुसलसल कंटिन्यूअस हिकिड़ो कमु कंदड़ माण्हू ऐं जॾहिं उहो नज़रियात जो परदो हटियो त असां ख़ुदि उन्हनि जे कम खे ट्रिब्यूट ॾियणु शुरू करे ॾिनो त यार हीअ त इंतिहाई वॾी शख़्सियत हो। कहिड़ो कमु कहिड़ो हो जेको तारीख़ हुजे, ॿोली हुजे, लोक अदब हुजे, शाइरी हुजे, म्यूज़िक हुजे या सिंध जे चपे चपे में वञी करे बलोच साहब माण्हुनि खां मुशाहिदाती शयूं उन्हनि खां पुछी करे, आम ॻोठाणा अणपढ़ियल पर उन्हनि खां मानाऊं पुछी करे, उन्हनि खां ज़ख़ीरो हथु करे, कलम बंदि करे तारीख़ में हिकिड़ो रिकॉर्ड तव्हांखे ॾेई वियो। इहो एॾो वॾो कमु असां हाणे ख़ुदि महसूसु करियूं था त यार बलोच साहब वॾो लीजेंड पर्सनालिटी हो। ऐं सिंध जूं लीजेंड पर्सनालिटी सिंध जे ज़रखेज़ मिटीअ मां ई पैदा थियूं आहिनि। उहो ॿाराड़ी जो कल्चर जिते फितरत आहे, जीअं साईं कलंदर शाह लकियारी हिकिड़ो फितरत निगारी करे रहियो हो, जेका ॿोलीअ जा लफ़्ज़ ऐं हिकु हिकिड़ी शइ जा उनजी जेके उन सां जुड़ियल जेके एसेसरीज़ उन्हनि जा केतिरा लफ़्ज़, इहा फितरत आहे। ऐं जेके फितरत में जुड़ियल शख़्सियतूं आहिनि उहे ई अॻियां उभरी आयूं आहिनि। तव्हां थोरो गौर कंदा त मिर्ज़ा कलीज बे खां वठी अलामा दाऊद पोटे खां अलामा आया काज़ी जहिड़ियूं शख़्सियतूं, बैरूमल आडवाणी जहिड़ियूं शख़्सियतूं, डॉक्टर नबी बख्श बलोच जहिड़ियूं शख़्सियतूं सिंध जे फितरत मां फुटी निकितियूं। हीअ अर्बनाइज़ कल्चर मां कोन फुटियूं आहिनि, हीअ सिंध जे फितरत मां फुटियूं आहिनि, जेके सिंध जी ॿाराड़ी में रहण वारा माण्हू, मुशाहिदो करण वारा माण्हू। बलोच साहब जी जेका अहमियत हुई उहा इहा हुई त हुन जी शख़्सियत जे अंदरि हिकिड़ी सिंपलिसिटी हुई, सादगी हुई। हू कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु गिलाऊं कंदे तव्हांखे किथे नज़र कोन ईंदो, कॾहिं शिकायत कंदे कॾहिं नज़र कोन। हज़ारे माण्हू जिन हुन ते एलिगेशन्स हुया, शिकवाऊं शिकायत उन्हनि जे ख़िलाफ़ु, पर बलोच साहब कॾहिं किथे वेही कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु का शिकायत कोन कई। इहे वॾा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी निशानी इहा हूंदी आहे त हू माण्हुनि जे ख़िलाफ़ु वेही कॾहिं ॻाल्हाईंदा ई कोन्हे। उन्हनि वटि जेको वक़्तु हूंदो आहे उहो उन्हनि जे लाइ अहम हूंदो आहे ऐं हू तारीख़ खे कलम बंदि करे रहिया हूंदा आहिनि, हू उन वक़्तु वेही करे माण्हुनि ते कोन ॻाल्हाईंदा आहिनि। त बलोच साहब जी पलीजे साहब हिकिड़ो दफ़ो ॻाल्हि ॿुधाई हुई त बलोच साहब वटि हिकिड़ो माण्हू वियो, चयाईं साईं पाण दोस्त माण्हू आहियूं, मुंहिंजो हीउ कमु करियो।
त बलोच साहिब जी जेका सादगी ऐं स्ट्रेट फॉरवर्ड सिधो सो जवाबु ॾियण वारी उहा इहा हुई त उन चयो त पाण दोस्त कॾहिं कोन रहिया आहियूं पर कमु तव्हांजो आउं करियां थो। इहा हुई हुनजी जेका सिधो सऊं जेका हिकिड़ी माण्हू का ॻाल्हि करण वारी यानी मुनाफ़िकी न हुई। इहे लीजेंड पर्सनैलिटियूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि खे ज़रूरत हूंदी आहे त हू स्ट्रेट फॉरवर्ड हुजनि। इहे अहम शयूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि ॾांहुं उन्हनि जी नज़र हुजे। हाणे हींअर जेको ख़ज़ानो असांखे ॾेई विया आहिनि यकीननि सिंधी क़ौम उन्हनि ते नाज़ कंदी ऐं जेके अज़ीम क़ौमूं जेके सुजाग क़ौमूं जेके सुजाण क़ौमूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो इहो फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजी शख़्सियतुनि खे यादि कनि ऐं न सिर्फ़ु यादि कनि बल्कि उन्हनि जे कम खे अॻिते खणी हलनि, उन्हनि जी जाखोड़ खे ॻंढीनि ऐं अॻिते पंहिंजी जाखोड़ में शामिलु करे छॾीनि। इहो हिकिड़ी सुजाण क़ौम जी जेका अहम ख़ासियत हूंदी आहे। जीअं इनाम साहब ॿुधायो त भई बलोच साहिब त इदारा क़ाइमु करे वियो पर अॼु असां उन जी यादि में वरी उन कम खे अॻिते खणी हलूं त इदारा वरी क़ाइमु करियूं, इदारनि में नवां नवां मनसूबा नयूं स्कीमूं आणियूं ऐं इन कम खे जेकॾहिं असां कंटिन्यू रखियो त सम्झो बलोच साहिबु जेको आहे उहो ज़िंदा आहे, बलोच साहिबु असां खां विछड़ो ई न आहे। तव्हां सभिनीनि जी महिरबानी, हिकिड़ो दफ़ो थैंक यू। महिरबानी डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमन साहब ऐं इन सां गॾोगॾु डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच साहिब जे वर्सीअ जो बाक़ाइदा तौर ते पुॼाइण जो ऐलान कयूं था पिया। तव्हां जी वॾी महिरबानी। सामुंडी को संग आवे गुंदर गाडूं ओ अंगन चाड़े अंग जम वञन ओ हरे।